ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जे 19वें अध्याय जे बे भाग में ऐं 20वें अध्याय में ॾिठो हो त श्री नारायण भगवान जी अची राजा पृथु के वर ॾियनि था ऐं हू उन्हनि जे चवण ते पंहिंजो आख़िरी यज्ञ पूरो नथा कनि ऐं हू भगवान खां वर घुरनि था त मूंखे तव्हांजी कथा ऐं कीर्तन ॿुधण जी सिक आहे त हमेशह तव्हांजो कीर्तन ऐं जस वग़ैरह ॿुधंदो रहां। सभई चयो जय श्री कृष्णा। उन खां पोइ भगवान राजा पृथु खे उहो वर ॾेई हलिया वञनि था। पोइ घणनि ई ॾींहंनि खां पोइ राजा पृथु पंहिंजी सॼी प्रजा खे ॾिसे थो ऐं सोचे थो त जेकॾहिं वञी परमेश्वर जो भॼन ऐं सुमिरन कनि ऐं हरी कथा ॿुधनि, बुरनि कमनि खां परे रहनि, साधन ऐं ब्राह्मणनि जी शेवा कनि त तमामु चङो थींदो। इहा ॻाल्हि वीचारे राजा पृथु सभिनी रखेश्वरनि ब्राह्मणनि ऐं सतनि दीपनि जे सभिनी राजाउनि ऐं 4 वर्णनि जे माण्हुनि खे दामू मोकिलियो, जंहिं ते उहे सभु माण्हू अची राजा वटि थोरनि ई ॾींहंनि में गॾु थिया, जिन जी राजा घणी महिमान नवाज़ी कई। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो 21वां अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे राजा पृथुअ जो सभिनी राजाउनि खे पंहिंजे पंहिंजे राज में भगवत भॼन करण जो उपदेश ॾियणु। श्री मैत्री रखेश्वर चवनि था त हे विदुर जी, जॾहिं राजा पृथु सभिनी राजाउनि जो शिष्टाचार मतिलबु त उन्हनि खे खाराइण पीआरण ऐं ॿी अयूज़ महिमान नवाज़ी करण खां पोइ सभिनी राजाउनि, प्रजाउनि ऐं रखेश्वरनि खे सभा में विहारे महाराज पृथु चयो त हिकिड़ी शइ मां अव्हां खां घुरां थो, सा बि ज़बरदस्तीअ सां नथो घुरां। तव्हीं दया करे पंहिंजी ख़ुशीअ सां मूंखे ॾींदा त तव्हांजो वॾो अहसानमंद रहंदसि। ही ॻाल्हि ॿुधी सभिनी राजाउनि हथ जोड़े वेनती कई त हे पृथ्वीनाथ, असांजो तन मन ऐं धन सभु कुझु तव्हांजे मथां कुर्बान आहे, जेका आज्ञा ॾियो सा करियूं। तॾहिं राजा पृथु चयो त मुंहिंजी मर्ज़ी आहे त 7 दीपनि में जेके बि नंढा वॾा पुरुष ऐं स्त्री 4 वर्णनि जा आहिनि, से सभु नारायण जी जी भक्ति, पूजा, जप तप ऐं सुमिरन कनि, छो जो रहित जे पुण्य ऐं पाप जो 6 हिसो राजा खे पहुचंदो आहे। 4 वर्णनि खे परमेश्वर जो भॼन ऐं सुमिरन करणु, उन जे चरणनि में भक्ति ऐं प्रीत रखणु, अवतारनि जी कथा ऐं लीला ॿुधणु ज़रूरु घुरिजे। हरि भॼन ऐं भक्ति करणु कंहिं ख़ासि वर्ण जे लाइ ठहिराउ कयल न आहे। 4 वर्णनि मां जेको सचे मन सां सुमिरन ऐं भक्ति कंदो आहे, उनखे परमेश्वर दयाल थी अर्थ, धर्म, काम ऐं मोक्ष 4 पदार्थ ॾींदो आहे। राजा पृथु चवनि था त ॿियनि राजाउनि जे वक़्त में धार वर्ण ऐं आश्रम प्रसिद्ध हुआ। मुंहिंजी इहा मर्ज़ी आहे त मुंहिंजे वक़्त में परमेश्वर जो नालो वठणु ऐं उन जी भक्ति करणु सभिनी लाइ लाज़िम कई वञे। तंहिं करे तव्हीं पंहिंजी प्रजा खे धर्म जो उपदेश कयो। अनाज जी पैदाइश जो 6 हिसो जो मूंखे ढल जी अयूज़ रहित खां मिले थो, सो आईंदा उन्हनि खां वठण में न ईंदो, बल्कि जंहिंखे कंहिं बि शइ जी घुर्ज हुजे सो मूं वटां वठी वञी शुभ कर्म में ख़र्च करे त मां ॾियण लाइ तयारु आहियां। छाकाणि त धन धर्म में ख़र्च थिए या ॿिए कंहिं जे कमु अचे सो सफलो ॼाणणु घुरिजे ऐं परमेश्वर जी भक्ति करण करे आदमीअ जी सभु कामना पूरी थिए थी। मरण खां पोइ वैकुंठ जो सुख मिलंदो अथसि। जीअं बाग काठियुनि में मौजूदु हुअण ते बि अपाउ करण खां सवाइ नथी निकिरे, तीअं परमेश्वर जेतोणीकि सभिनी जे हृदय में रहे थो, त बि भक्ति करण ऐं ज्ञान प्राप्त करण खां सवाइ ॾिसण में नथो अचे।
परमेश्वर जो जर मुख अगन आहे ऐं चेतन मुख ब्राह्मण आहिनि। हू जेतिरो ब्राह्मणनि खे खाराइण सां ख़ुशि थींदो आहे, ओतिरो अगन में यज्ञ होम करण सां ख़ुशि नथो थिए। सो मां उन्हनि ब्राह्मणनि जे चरणनि जी मिटी पंहिंजे मथे ते चाढ़ियां थो, जिन जी शेवा करण सां आदमी जल्द पंहिंजो मनोर्थ पाईंदो आहे। सम्झणु घुरिजे त जंहिं आदमीअ ते ब्राह्मण ख़ुशि थियो, तंहिं खां परमेश्वर बि ज़रूरु ख़ुशि थींदो। जंहिं माण्हूअ ते ब्राह्मण क्रोधित थियो, तंहिं ते परमेश्वर जो नाराज़पो ॼाणणु घुरिजे। ही ॻाल्हि ॿुधी सभिनी ब्राह्मणनि ऐं रखेश्वरनि राजा खे आशीर्वाद ॾेई चयो त असीं वॾा भाग वारा आहियूं जो अहिड़ो धर्मात्मा राजा असांखे मिलियो आहे। पोइ सभिनी राजाउनि पंहिंजे देशनि में अची राजा पृथुअ जी आज्ञा मूजिबि हुकुम कयो। ऐं जॾहिं राजा पृथुअ जे उपदेश सां सभई संसारी माण्हू सतनि दीपनि जा परमेश्वर जे चरणनि जी भक्ति ऐं उन जे नाले जो सुमिरण करणु लॻा, तॾहिं देवलोक में बि इहो समाचार ॿुधी हिकिड़े ॾींहुं सनकादिक रखेश्वर ब्रह्मा जी जी सभा में चयो त मृत्यु लोक में राजा पृथु अहिड़ो धर्मात्मा पैदा थियो आहे जो संदसि उपदेश सां हरि भॼन ऐं दया धर्म कर्म सभई लोक कृतार्थ थींदा। सो असां बि राजा खे ॾिसण था वञूं। ईअं चई उहे चारई ॿाहिरि राजा पृथुअ सां मिलण वास्ते राज मंदिर ते आया। जिन खे आकाश जी वाट खां सूरज वांगुरु ईंदो ॾिसी राजा पंहिंजी सभा समेत उथी खड़ो थियो। दंडवत करे ॾाढी ख़ुशी ऐं आदर भाव सां उन्हनि खे सिंघासन ते विहारे उन्हनि जा चरण धोई विधि मूजिबि पूजा करे चरणा अमृत वठण खां पोइ हथ जोड़े वेनती कई त हे महाराज, मुंहिंजे अॻे जन्मनि जो पुण्य को जाॻियो थो ॾिसिजे जो तव्हां घुराइण खां सवाइ अॼु मूंखे पंहिंजो दर्शन ॾेई कृतार्थ कयो आहे। अहिड़ा दीन वचन ॿुधी संत कुमार जी चयो त ए राजा, देवलोक में तुंहिंजी भक्तीअ जी हाक ॿुधी असां तोखे ॾिसण आया आहियूं। राजा उन्हनि जी दया पाण ते ॾिसी चयो त हे दीन बंधु, संसारी आदमी जनम ऐं मरण खां कहिड़ी तरह छुटे, सो कृपा करे मूंखे ॿुधायो। कुमार जी चयो त ए राजा, ही ॻाल्हि तो संसार जे भले करण वास्ते असां खां पुछी आहे। जा असां तोखे ॿुधायूं था त जेको मनुष्य जन्म पाए पंहिंजे अंदर में श्याम सुंदर जे चरणनि ऐं स्वरूप जो ध्यानु ऐं ज़बान सां उन जो सुमरन ऐं कननि सां उन जी कथा ऐं लीला प्रीत सां ॿुधे थो, सो जनम मरण खां छुटी सचो सुख पाए थो। परमेश्वर में उन जी प्रीत कॾहिं घटि नथी थिए। दुनिया में शरीर, घर, स्त्री ऐं पुटनि खे पंहिंजो सम्झी उन्हनि सां प्रीत करणु दुख जी पार ॼाण। तंहिं खां सवाइ परमेश्वर जे चरणनि जी ध्यानु करण सां ज्ञान प्राप्त थींदो आहे, जो काम, क्रोध, लोभ, मोह ऐं अहंकार में चित लॻाइण सां नथो थिए। तंहिं करे आदमीअ खे वाजिबु आहे त बुरी संगत खां अलॻि रही संत ऐं महात्मा जी शेवा करे, जंहिं करे संदसि भलो थिए ऐं मुक्त थियण जे वास्ते उन जहिड़ो सवलो साधन ॿियो को बि न आहे। ही वचन ॿुधी राजा वेनती कई त हे महाराज, जहिड़ी तरह कृपा करे तव्हां हिते आया आहियो, तहिड़ी तरह दयाल थी मूंखे अहिड़ो आशीर्वाद ॾियो जंहिं करे सॼी प्रजा मुंहिंजी हरि भक्त थी वञे ऐं इहो ज्ञान जो अव्हां मूंखे उपदेश कयो आहे, तंहिंजी अयूज़ आऊं तव्हांखे कहिड़ी शइ ॾियां। मां पंहिंजो सर ॾियां त बि उन ज्ञान जी बराबरी नथो करे सघां। ऐं जॾहिं मां सर झुकाए अव्हांखे दंडवत कयो, तॾहिं सर ॾियण में कुझु बाक़ी न रहियो ऐं मां पंहिंजो सभु धन ऐं राज ब्राह्मणनि ऐं वैष्णवनि जो सम्झी उन्हनि खां बाक़ी जेकी पुॼंदो आहे तंहिंखे पंहिंजे कमु आणींदो आहियां। उन करे अव्हांखे कुझु बि नथो ॾेई सघां, छो जो तव्हांजो कर्ज़दार आहियां। सो तव्हीं दया करे का अहिड़ी तजवीज़ ॿुधायो जंहिं करे उन कर्ज़ खां आज़ादु थी वञा। संत कुमार जी चयो त हे राजा, जीअं को कंहिंजो कर्ज़दार हुजे ऐं कर्ज़ वठण वारो चवे त मूं पंहिंजो कर्ज़ तोखे छॾियो त हू छुटी थो सघे, तीअं असां बि तोखे कर्ज़ छॾे छुटकारो बख़्शियो। एतिरो चई सनकादिक ऋषि ब्रह्मलोक ॾांहुं हलिया विया। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो 21 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया
हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।